प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आहियां असद मुमताज़। नाज़रीन, PTI लाइ अॼु तमामु वॾी ख़बर आहे। उहा ख़बर इहा आहे त PTI खे चूंड निशान बैट वापसि मिली वियो आहे। पेशावर हाई कोर्ट अॼु इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे मुअतल कंदे PTI खे बैट निशान वापसि ॾियण जो हुकुम जारी कयो आहे। रिको प्रोम जे ॾिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त चूंडुनि जो ॿियो मरहलो जारी आहे। इन मरहले में PTI लाइ हीअ ख़बर केतिरो वॾो रिलीफ आहे ऐं केतिरो वॾो असरअंदाज़ थींदो चूंडुनि में, इन ते बि ॻाल्हाइबो। ऐं गॾो गॾु ॻाल्हाइबो त चूंडुनि में आम माण्हू जी दिलचस्पी कहिड़ी थी बीहे, जेकॾहिं घटि आहे जेकॾहिं न आहे त उन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि, छा मुल्क में जेको मुआशी बहरान आहे, जेको सियासी बहरान आहे, उन जो वाहिद हल ही चूंडूं आहिनि। जेकॾहिं हीअ चूंडूं बे शफ़ाफ़ नथियूं थियनि ऐं माज़ी जीअं आहे हिकु रिवायती चूंडूं थियनि थियूं पियूं त पोइ ॿियो अल्टरनेट कहिड़ो हूंदो ऐं पोइ ॿिया सवाल कहिड़ा हूंदा। रिक प्रोम जे निसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ तर्ज निगार, कॉलमिस्ट ऐं मुसनिफ़ जनाब सलमान आबिद साहब। ऐं असां गॾो गॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ कानूनदान, तर्ज निगार ऐं कॉलमिस्ट जनाब शुआब बोस्तो साहब। सलमान आबिद साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। कितना बड़ा रिलीफ मिल गया है आज? क्या ये समझा जाए कि जो PTI कुछ दिनों में मायूस हो चुकी थी या उसका वोटर मायूस हो चुका था कि अब निशान कौन सा होगा, किस हल्के में कौन सा निशान होगा, क्या वो मायूसी ख़त्म हुई है आज के फैसले से? सर, ये फैसला जो है इब्तदाई फैसला है, वक्ती फैसला है जी। इसको मुस्तकिल फैसला तो नहीं कहा जा सकता जब तक कि मामला जो है, मुझे ऐसे लगता है कि ये केस जो है सुप्रीम कोर्ट में जाएगा और सुप्रीम कोर्ट ही इसके ऊपर कोई हतमी फैसला करेगा जी। बज़ाहिर तो ये लगता है कि ये मामला PTI के हक में ही आएगा, क्योंकि अगर ये फैसला PTI के हक में नहीं आता तो उससे पूरा इंतखाबी निज़ाम जो पहले से ही मुतनाज़ा हो चुका है मजीद मुतनाज़ा हो जाएगा। तो बेहतर है कि PTI को इंतखाबी निशान मिलना चाहिए, क्योंकि जिस जवाब को इलेक्शन कमीशन ने बनाया है वो बहुत कमजोर है। आपको भी पता है, मुझे भी पता है कि पाकिस्तान की सियासी जमातों के इंतखाबात किस नोयत के होते हैं और किस तरह से करवाए जाते हैं। वो कोई शफाफ इंतखाबात नहीं होते। किसी भी जमात की बात मैं कर रहा हूँ, सवाए जमात इस्लामी का एक निज़ाम है, बाकी सारी सियासी जमातों के इंतखाबात कुछ इसी तरह से होते हैं जैसे PTI के हुए हैं। लेकिन आज तक इलेक्शन कमीशन ने कभी किसी जमात के निज़ाम को चैलेंज नहीं किया इंतखाब को। उसकी वजह यह है कि ये जो फैसला PTI के खिलाफ था, ये भी एक सियासी फैसला है ना। PTI को एक जिसे कहते हैं कि दीवार से लगाने का एक खेल का हिस्सा है। अब देखते हैं कि मामला जब ये पेशावर हाई कोर्ट से अगर वहां पर रिलीफ नहीं मिलता और वहां से फिर ये सुप्रीम कोर्ट में जाते हैं, तो सुप्रीम कोर्ट में जाकर फिर वहां पर जो फैसला होगा वही हतमी फैसला मुझे लगता है। बज़ाहिर मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट की तरफ से ही उनको रिलीफ मिलना है और वही हतमी फैसला होगा, क्योंकि इसमें यह भी मुमकिन है कि इलेक्शन कमीशन खुद फरीक बने या अकबर एस बाबर साहब जो है वो खुद फरीक बने और इसको चैलेंज करें जो आज का फैसला है। लेकिन 9 जनवरी तक ये मामला जो है बहरहाल लटक गया है और 9 जनवरी तक इलेक्शन कमीशन का जो फैसला था PTI को बल्ले का इंतखाबी निशान ना देने का, वो मुअत्तल ही रहेगा। सलमान आबिद साहब, आप नहीं समझते कि अगर ये मामला यकीनन अब अगला महाज जो है वो सुप्रीम कोर्ट ही है, लेकिन ग्राउंड मिला है कम अज कम PTI को? रिलीफ तो मिला है, इसमें तो कोई शक नहीं है ना। लेकिन अगर आज इनको यहाँ से रिलीफ ना मिलता तो उनको और ज्यादा मसला मुश्किल का सूरत हाल का सामना करना पड़ना था। लेकिन एक बात याद रखिए, एक जमाने में आपको याद है कि पीपल्स पार्टी से तलवार का इंतखाबी निशान लिया गया था और फिर तीर मिला था। इसी तरह से नवाज शरीफ साहब के पास एक जमाने में निशान होता था साइकिल, उनसे शेर लिया गया था। देखिए, हमारी जो सियासी जमातें हैं ना, वो शख्सियात के ऊपर खड़ी हैं। यानी मिसाल के तौर पे PTI का इंतखाबी निशान जो है वो बल्ला नहीं है, बल्कि PTI का इंतखाबी निशान इमरान खान है। इसी तरह से मुस्लिम लीग नून का इंतखाबी निशान जो है वो नवाज शरीफ है और इसी तरीके से पीपल्स पार्टी का इंतखाबी निशान बिलावल भुट्टो साहब या जरदारी साहब है। हमारे यहाँ इन चीजों से कोई बड़ा इम्पैक्ट नहीं पड़ता, खासतौर पे आजकल की डिजिटल दुनिया में जब बहुत सी चीजें हो जाती हैं। लेकिन उसमें एक प्रॉब्लम आती है एडमिनिस्ट्रेटिव, तो ये है कि अगर इनसे इंतखाबी निशान ले लिया गया तो फिर PTI एक बतौर सियासी जमात तो इलेक्शन में हिस्सा नहीं लेगी ना। फिर उसके लोग आजादाना हैसियत में हिस्सा लेंगे, उनके इंतखाबी निशानात मुख्तलिफ होंगे, तो यकीनी तौर पर इंतजामी तौर पर उनको काफी मुश्किलात का सामना करना पड़ना है। लेकिन अगर ऐसा होता है और उनको इंतखाबी निशान बदला नहीं मिलता, मैं आपको कह रहा हूं कि ये पूरा का पूरा इंतखाबी निज़ाम जो पहले से मुतनाज़ा हुआ है मजीद मुतनाज़ा हो जाएगा। अरे सलमान आबिद साहब, अगर इंतखाबी निशान बल्ला नहीं मिलता तो आप क्या समझते हैं कि PTI के पास फिर क्या ऑप्शंस बचते हैं? खैर, आप ये तो बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हैं कि फिर शफाफियत वाला सवाल तो बरकरार है, लेकिन PTI के पास क्या ऑप्शन है? क्या PTI इलेक्शन का बाइकआउट भी कर सकती है? PTI के पास ऑप्शन ये है कि एक मजलिस वहदतुल मुस्लिमीन है जी और एक शेख रशीद की पार्टी है जी।
उनके साथ मर्ज होकर ये इलेक्शन लड़े और एक इंतखाबी निशान पर इलेक्शन लड़ा जा सकता है। और दूसरा उनके पास प्लान बी, ये सी होगा, ये प्लान बी है। प्लान ए ये है कि सुप्रीम कोर्ट से रिलीफ मिल जाए। प्लान बी ये है कि वो किसी एक जमात, छोटी जमात के साथ मर्ज करें अपने आप को। और प्लान सी ये है कि जिसको भी जो निशान मिलेगा उसकी सोशल मीडिया के जरिए बड़े पैमाने पर तशहीर की जाए और तशहीर करके लोगों को बताया जाए कि ये लिस्टें हैं और ये पीटीआई के कैंडिडेट हैं और ये इनके इंतखाबी निशान है। और मेरा ख्याल है कि आजकल जो नौजवान नस्ल है जिन्होंने बड़ा प्ले करना है, ये कोई इतना बड़ा मसला नहीं है। अगर लोगों को 10 दिन भी मिल गए ना इंतखाबी निशान की तशहीर में तो हल्का भाई सबको पता चल जाएगा। देखिए ना, आज भी लोगों को पता होता है कौन पीपल्स पार्टी का उम्मीदवार है, कौन पीटीआई का है, कौन पीएमएलएन का, और सबके इंतखाबी निशान पता होते हैं। तो फिर ये तीसरा प्लान ये होगा कि आजादाना बुनियादों पर इलेक्शन लड़के वो जो है वो इंतखाबी निशान जो भी मिलता है, जिसको जो भी मिलेगा, वो अपने अपने हल्के में उसकी तशहीर करने का पाबंद होगा। अरे सलमान हाफिज, अब ज़रा एक और रुख पे मैं चाहता हूं कि आप उस पर भी कमेंट करें और उस पर भी आपका तर्जिया मैं भी सुनना चाहूँगा और फिर हमारे नाजरीन भी यकीनन सुनना चाहेंगे कि ये इंतखाबात हो रहे हैं, ये सिर्फ पाकिस्तान में नहीं हो रहे, ये साल पूरी दुनिया का शायद ही इलेक्शन का साल है। दुनिया के 75 से ज़्यादा ममालिक में इलेक्शंस हो रहे हैं और एक बहुत कॉमन चीज़ है कि इलेक्शन ही मंशूर, कि इलेक्शन से पहले उम्मीदवार और पार्टियां अपना मंशूर देती हैं। आपको क्या लगता है सर, पाकिस्तान में मंशूर, इलेक्शन ही मंशूर पे भी वोट दिया जाता है और वो भी असरअंदाज होता है, या यहाँ पे का सिस्टम थोड़ा सा डिफरेंट है बाकी ममालिक से? देखिए, जब मैं आपसे बात कर रहा हूँ इस वक्त सिर्फ एक सियासी जमात का इंतखाबी मंशूर सामने आया, वो है जमात इस्लामी का जी। बाकी किसी सियासी जमात का, और खासतौर पर बड़ी सियासी जमातों का इंतखाबी मंशूर सामने नहीं आ सका। वो अभी तक तैयारी के मराहिल में है जी। अच्छा, दूसरी बात यह है कि पाकिस्तान में कभी भी इलेक्शन मैनिफेस्टो की बुनियाद पर इलेक्शन नहीं लड़ा जाता। आप देखिए ना, भुट्टो साहब ने रोटी कपड़ा और मकान का नारा लगाया था जी। आज बिलावल भुट्टो साहब कई दिहाइयां गुजरने के बावजूद वही नारा लगा रहे हैं कि रोटी कपड़ा और मकान देंगे। ठीक है ना, इसका मतलब है नीचे कुछ नहीं है। दूसरी बात यह है कि मैनिफेस्टो जो है वो कभी भी हमारे यहाँ पॉलिटिकल डिबेट का हिस्सा नहीं बनते, इलेक्शन डिबेट का हिस्सा नहीं बनते। यहाँ तो डिबेट का हिस्सा बनते हैं कि फला करप्ट है, फला चोर है, फला गद्दार है, फला वो है, फला एजेंट है, फला मजहबी यहूदी है, फला को कुछ इल्जामात लगाए जाते हैं। इस तरह के यहूदी एजेंट के खिताब मिलते हैं। हमारे यहाँ तो ब्लेम गेम के ऊपर इलेक्शन होते हैं ना, हमारे यहाँ इलेक्शन डिबेट्स के ऊपर इलेक्शन मैनिफेस्टो में नहीं होता। और इसी तरह मीडिया के अंदर भी वही डिबेट जो सियासी मैदान के अंदर लगती है, इल्जाम तराशियों पर मबनी सियासत, उसी के ऊपर लगती है। हमने वो तरीके नहीं सीखे जो दुनिया के मुहज़्ज़िब मुल्कों में होते हैं, जहाँ इंतखाबात से 2 महीने पहले हर पॉलिटिकल पार्टी पब्लिक में आती है, मीडिया में आती है, अपने इलेक्शन मैनिफेस्टोज को पेश करती है, लोगों को उनके साथ आगे एजुकेट करती है, लोगों को कायल करने की कोशिश करती है। हमारे यहाँ तो जो इलेक्शन मैनिफेस्टो बनता है ना सर, वो सिर्फ इलेक्शन कमीशन की जरूरत के तहत बनता है, जिसमें आपको इलेक्शन से पहले ये मैनिफेस्टो वहां पे सबमिट करवाना पड़ता है। अगर वो पाबंदी भी ना हो तो यहाँ पर इलेक्शन मैनिफेस्टो भी ना छप सके। और आप देखिए ना कि हमारे यहाँ जो सियासी जमातें हैं जी सर, वो जब इलेक्शन जीत कर आती हैं वो इलेक्शन मैनिफेस्टो के ऊपर थोड़ी अमल दरामद करती हैं। वो तो फिर जो भी उस वक्त उनके दिमाग में आता है, जहां से चीन जापान मिलाना होता है, वो मिलाना शुरू कर देते हैं। यही वजह है कि आम आदमी का हिस्सा जो है हमारे यहाँ जो जमहूरियत के अंदर या इंतखाबात के अंदर या हुकूमत के अंदर बहुत कम नजर आता है, क्योंकि मैनिफेस्टोज की बुनियाद के ऊपर यहाँ सियासत नहीं होती। अरे सलमान अभी साहब, ये भी ज़रा इस पर भी ज़रा आप बताइएगा कि गुज़िश्ता 2018 में जब हमने देखा कि एक बहुत बड़ी खैर पीटीआई जीत आई और उसके बाद जो मीडिया में कुछ खबरें जीनत बनी कि 1 करोड़ नौकरियां, 50 लाख मकान, और फिर क्योंकि ये उनकी इलेक्शन मैनिफेस्टो का हिस्सा था, क्या आप समझ रहे हैं कि पीटीआई इस मरतबा सेम इलेक्शन मैनिफेस्टो रखेगी या इस मरतबा कुछ तब्दीली के इम्कानात भी हैं? देखिए, अभी तक तो पीटीआई तो वैसे ही इस वक्त इतनी अताब में है कि मुझे नहीं पता कि उनका मैनिफेस्टो तैयार भी होगा या नहीं होगा, जिस किस्म के हालात से वो गुजर रही है। लेकिन हमारे पास पॉलिटिकल पार्टीज के पास यही स्लोगन है ना। आज बिलावल भुट्टो साहब ने कहा है कि 300 यूनिट तक बिजली माफ कर दूंगा जी, ठीक है ना जी। तो ये तो अब मुझे बता दीजिए कि जब उनकी हुकूमत 15 साल से सिंध में है ना, कितने यूनिट उन्होंने वहां पे बिजली को माफ किया या कितने यहाँ पे लोगों को रियायतें दी हैं। आज भी वो वहीं पर खड़े ना, रोटी कपड़ा और मकान के ऊपर ही। मैं ये कह रहा हूँ कि ये जो हमारे यहाँ सियासी जमातें जज्बाती किस्म की गुफ्तगू करती हैं, कभी कराची को पेरिस बनाने की बात करती हैं, कभी लाहौर को पेरिस बनाने की बात करती हैं, कभी पेशावर को पेरिस बनाने की बात करती हैं, इनके पास कोई रोड मैप नहीं होता, ना पॉलिटिकल बेसिस के ऊपर, ना इकोनॉमिक बेसिस के ऊपर, ना इंस्टीट्यूशनल बेसिस के ऊपर, कि ये आके आप किसी भी पॉलिटिकल पार्टी को बिठाएं मीडिया के अंदर और उनसे पूछें कि आपका इकोनॉमिक एजेंडा क्या है।
आपको मैं यकीन दिलाता हूं कि इसमें से कोई भी बड़ी सियासी जमात जो है अपना इकोनॉमिक एजेंडा भी सही तरीके से प्रेजेंट नहीं कर सकेगी। इसलिए कि हमारे यहाँ मैंने आपको बताया कि सियासी जमातों का कोई होमवर्क नहीं होता। आप किसी भी सियासी जमात का उठा के देख ले, आपको सियासी जमातों के अंदर ना जमहूरियत नजर आती है, ना होमवर्क नजर आता है। ये बस जज्बाती नारों की बुनियाद पे खड़ी सियासी जमातें हैं जो लोगों को अपनी तरफ माइल करने के लिए जज्बाती नारे लगाती हैं। कभी इमरान खान साहब लगाते हैं, कभी पीपल्स पार्टी लगाती है, कभी मुस्लिम लीग नून लगाती है, और तो और मौलाना फजलुर रहमान भी इस्लामी इनकलाब की बातें करते हैं। बहुत बहुत शुक्रिया सलमान आबिद साहब, आपने बड़ा तफसीली तौर पे अपना नुक्ते नज़र पेश किया। और आज जो फैसला हुआ है, पेशावर हाई कोर्ट ने फैसला दिया है, आप कह रहे हैं कि ये वक्ती तौर पे रिलीफ है। अब अगला मरहला जो सुप्रीम कोर्ट में होगा वहीं फिर पता चलेगा कि पीटीआई को बाज़ाब्ता तौर पे बैट का निशान वापस मिल रहा है या फिर इलेक्शन कमीशन का जो मौक़िफ़ है उसको सुप्रीम कोर्ट में वहाँ पे फतेह होती है। अब देखना ये है कि वो मिलता है या नहीं। प्रोग्राम व्यक्ति वधूं पे प्रोग्राम में असांखे ज्वाइन किया है मुल्क जो मुमताज़ तजे निगार कॉलमिस्ट ऐं कानूनदान जनाब शहाब ओस्तो साहब। शहाब साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर। शहाब साहब, कीअं पे ॾिसो वक्ती तौर ते ई सही, बहरहाल पीटीआई में जेका नाउमीदी हुई सम्झियो पियो वञे, उहा कंहिं हद ताईं घटि थी आहे अॼोके फ़ैसिले खां पोइ? जी शहाब साहब, अवां जो आवाज़ असां ताईं सही कोन पियो अचे, कोशिशि कंदासूं त अवां। शहाब साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ताईं सही पियो अचे सर हींअर? जी जी, मूंखे तव्हांजो आवाज़ अचे। जी सर हाणे प्लीज़ हाणे सर अवां जो आवाज़ सही पियो अचे। जी सर प्लीज़ कंटिन्यू। कयो त सुप्रीम कोर्ट जेको रिसेंटली शाह महमूद कुरैशी ऐं इमरान खान साहब खे बेल ॾिनो आहे, जी उन खां पोइ मां सम्झां थो त असांजी जेका जुडिशरी आहे उनजो हिकिड़ो रुझान जेको आहे सो नज़र अचे थो, जंहिंमें हो पीटीआई जा जेके जाइज़ जेके ग्रीवेंसिस आहिनि जी उन्हनि खे एड्रेस करण जी कोशिश कनि था। जी ॾिसो, हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरताल आहे उनमें जेको तासुर आहे जी आम तौर ते अवाम जे अंदरि उहो इहो ई आहे त हिकिड़ी पार्टी जेका पीटीआई आहे या इमरान खान जेको आहे उनखे टारगेट थो कयो वञे जी, ऐं उन जे पार्टीअ खे लेवल प्लेइंग फील्ड नथी ऐं बेताशा हिन में शिकायतूं बि आयूं आहिनि त उन्हनि जा फॉर्म खसिया विया आहिनि, उन्हनि खे रदोकोप कयो वियो आहे, उन्हनि खे गिरफ़्तार थो कयो वञे। अॼु वरी शाह महमूद कुरैशी साहब खे उन्हनि डिटेंशन ऑर्डर करे वरी हुनखे हाउस अरेस्ट करे छॾियो, मतिलबु अंदरि करे छॾियो आहे वरी जेल में। सो हाणे इन सां जेको तासुर पैदा थियो आहे त ॼण त जेका असांजी जुडिशरी आहे उहा या त बेवस थी नज़र अचे या जुडिशरी बि जेको आहे सो कंहिं न कंहिं लेवल ते ॼण त इन सॼे मामले में शामिल आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो जुडिशरीअ खे बिल्कुलु अञा वधीक अपफ्रंट थियणो पवंदो ऐं जिते बि जंहिं बि पार्टीअ सां, पोइ चाहे पीटीआई हुजे या पीएमएलएन हुजे या पीपल्स पार्टी हुजे, जेको बि आईन ऐं कानून में जेके उन्हनि जा हक़ आहिनि उन्हनि सभिनी जो तहफ़ुज़ करणु घुरिजे। ऐं सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट जेका हूंदी आहे उहा आईनी जेके तव्हांजा हक़ आहिनि उन्हनि जी कस्टोडियन आहे। सो सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट ते वॾी हिन वक़्तु जेको आहे सो ज़िम्मेदारी आहे त उहो कोशिशि कनि ऐं जिते जिते जेका दाह पुॼे थी ऐं उहा वाकई गैर आईनी ऐं गैर कानूनी नज़र अचे थी त उनजो फौरी तौर ते सदबाब थियणु घुरिजे। न त मां सम्झां थो त असद साहिबु जेकॾहिं इहा इलेक्शन जंहिं तरीक़े सां हे नज़र थो अचे, जेकॾहिं हिकिड़ी वरी रिग्ड इलेक्शन थी, वरी सिलेक्शन थी इलेक्शन जी जाइ ते, त पोइ मां सम्झां थो त मुल्क में तमामु वॾो हिकिड़ो बहरान अची सघे थो ऐं सियासी अदम इस्तेकाम पैदा थी सघे थो। असांजी जेका मईशत आहे अञा वधीक बर्बाद थी सघे थी ऐं हाणे ताईं त माण्हू वीचारा 40% 45% महांगाईअ जी तकीअ में जेको पीसजनि था, उनजे बावजूद बि वीचारा सब्र जो मुज़ाहिरो करे कंहिं न कंहिं तरीक़े सां बचनि खे पालनि था। पर इहो घणे वक़्त ताईं इहो महांगाईअ जो, बेरोज़गारीअ जो ऐं हिन सां गॾोगॾु जेका नाइंसाफ़ी आहे उनजो जेको हिकिड़ो सिलसिलो आहे उहो बर्दाश्त न करे सघंदा। ऐं पोइ जेकॾहिं माण्हू ॿाहिरि निकिरी आया ऐं उन सां गॾु सियासी पार्टियुनि बि जेकॾहिं इहो हिकिड़ो सियासी अदम इस्तेकाम वारो रस्तो अख़्तियार कयो त पोइ मां नथो सम्झां त पोइ असांजो को मुस्तक़बिल को सेफ आहे। शौब साहब, भला जेकॾहिं
ये को बैट वारो निशान आ वो तहरीक इंसाफ़ के नथो मिले या उनके उनखां अलॻि थो रखियो वञे तो पोइ मां छा था सम्झो त कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं कहिड़ियूं कहिड़ियूं परेशानियूं तहरीक इंसाफ़ खे ईंदड़ चूंडुनि में थी सघनि थियूं? ॾिसो तमामु घणा सा मसइला थी सघनि था। हिकिड़ो त मूंखे ॿुधायो त भला जेकॾहिं तव्हां इहो बैट जो जेको सिंबल आहे जेकॾहिं तव्हां न ॾींदव तरीक़े उनखे इंसाफ़ खे त उनसां कहिड़ो आसमान किरी पवंदो, छा थींदो? मतिलबु इन में तव्हांजी बदनीयती नज़र थी अचे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त PTI जी वाकई मक़बूलियत कोन्हे ऐं 9 मई खां पोइ माण्हू उनखे पसंदि कोन था कनि ऐं उहे हिकिड़ा क़ौमी मुजरिम साबित थी चुका आहिनि त पोइ तव्हां छो था ड्रिजो? तव्हां ॾियो न उन्हनि खे जेको उनजो आहे। ख़ासि तौर ते हाणे जॾहिं वञी महीनो बचियो आहे इलेक्शन्स में, हाणे तव्हां उन्हनि खां जेकॾहिं इहो उन्हनि जो जेको इलेक्शन जो सिंबल आहे खसंदव त हिकु त जेको वॾो मसइलो थींदो त पोइ हे जेका नॉमिनेशन कंदा औरतुनि जी टिकट जी उहा कहिड़े प्लेटफॉर्म ते कंदा ऐं माना त पोइ त पूरी पॉलिटिकल पार्टी त रही कोन, पोइ त वञी इहे इनफरादी तौर ते माण्हू पंहिंजा वञी फार्म भरनि ऐं उनखां पोइ जेको उन सां ज़ाहिर आहे हिकिड़ी पार्टी आहे जंहिंखे तव्हां उनजो जेको तशख़ुस आहे उहो ख़तमु करे ऐं चओ था त तव्हां इलेक्शन विढ़ो। ॿियनि पार्टियुनि खे तव्हां सभिनी पार्टियुनि अहिड़े क़िस्म जो ई इलेक्शन करायो आहे। पीपुल्स पार्टी में कहिड़ा इलेक्शन थींदा आहिनि, PMLN में कहिड़ा इलेक्शन थींदा आहिनि, सवाइ जमायत इस्लामी जे कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जे अंदरि को इलेक्शन कोन थींदो आहे। इहो ईअं ई थींदा आहिनि जुगाड़। तव्हां उन्हनि जी बि पोइ तव्हां या त अहिड़े क़िस्म जी इलेक्शन कमीशन खे पोइ उन्हनि जी बि छंड छाण इलेक्शन जी अहिड़े तरीक़े सां ई करणु घुरिजे। हे ॿियो दफ़ो हिननि जी इलेक्शन हिननि जेको आहे सो रद्द करे छॾी आहे ECP ऐं हुननि जी इलेक्शन क़बूल करे छॾी अथऊं। त हाणे मतिलबु मां सम्झां थो त इलेक्शन जे ॾींहंनि में जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जो रुझान या अहिड़े क़िस्म जो इम्प्रेशन पैदा कंदव जंहिंसां माण्हुनि में शक शुबा पैदा थियनि त पोइ त इलेक्शन माना त इलेक्शन खां पहिरियों ई रिगिंग वारो जेको तासुर आहे उनखे तक़वियत मिलंदी त पोइ इन इलेक्शन जे रिज़ल्ट खे केरु क़बूल कंदो? तंहिंजे करे मां सम्झां थो त सुप्रीम कोर्ट, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे एज़ अ लॉयर, हिकिड़ी मोहतात मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ो आहे त सुप्रीम कोर्ट हिननि खे अलाउ कंदी, छाकाणि त इन सां जेको तासुर थो पैदा थिए उहो इहो ई थो थिए त हिकिड़ी पार्टीअ ते जेको आहे सो उनखे टारगेट थो कयो वञे त जीअं उन पार्टीअ खे कमज़ोर कजे, उनजे अंदरि जेको आहे सो हिकिड़ो इंतिशार पैदा कजे ऐं ॿिए तरफ़ उनजो फ़ाइदो ॿियूं पार्टियूं ख़ासि तौर ते मुस्लिम लीग एन खे मिले। उनजो तासुर यकीन ख़राब निकिरंदो ऐं मूंखे लॻे थो सुप्रीम कोर्ट इन ॻाल्हि खे एक्सेप्ट न कंदी। ऐं शौब साहब इहो ॿुधाइजो, शौब साहब कते कलाम अफ़सर इहो ॿुधाइजो त हे जेके चूंडूं थियनि थियूं पियूं ऐं गुज़िरियल कुझु अरसे खां जेके असां वटि चूंडूं थियूं आहिनि उन में जेके हल्का आहिनि उहे अवां ॾिसो था पिया तमामु वॾा हल्कनि ते असांजो इलेक्शन हल्को हुते थिए थो पियो ऐं उन में हिकु ख़र्च थो थिए, उहा हाणे लखनि खां त ॻाल्हि चढ़ी वई आहे, हाणे त किरोड़नि में जहान पहुतो आहे। उन में मिडिल क्लास माण्हू जी पार्टिसिपेशन अवां सम्झो था पिया त मुमकिन आहे ऐं ॿियो त हीअ के चूंडूं थियनि थियूं पियूं उन में आम माण्हू जी दिलचस्पी अवां खे सम्झो था पिया त उन में एतिरी आहे ऐं उहो सम्झे थो पियो त चूंडूं ई उन जे मसइलनि जो हल आहे? साईं ॾिसो, हिकिड़ी त रिगिंग हूंदी आहे जेका तव्हांखे उन के ख़ासि मौक़े ते नज़र ईंदी आहे, ॿी आहे जेका सिस्टमिक रिगिंग आहे, यानी निज़ाम समाजी ऐं तव्हांजो सियासी निज़ाम अहिड़ो जोड़ियो वियो आहे जंहिंमें इहा रिगिंग जेका आहे इहा थियणी आहे। ख़ासि तौर ते जेके असां इलेक्टेबल था कोठियूं उन्हनि इलेक्टेबल्स लाइ इहे कॉन्स्टिट्यूएंसीज़ जोड़ियूं वयूं आहिनि, उन्हनि जे हवाले लोकल ब्यूरोक्रेसीअ खे कयो वियो आहे, पुलिस ऐं डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट उन्हनि जे हवाले आहे, पब्लिक जा फंड्स जेके आहिनि उन्हनि जे हवाले आहिनि, नौकरियूं, रोड, रस्ता, ज़मीनूं, हर शइ उन्हनि जे हवाले आहे। हाणे मूंखे ॿुधायो त उहे अरबपति खरबपति थी विया आहिनि, उन्हनि माण्हुनि जे साम्हूं उन्हनि जे पुठियां वरी उन्हनि जे राज खे उनजे जेको भोतार को निज़ाम जेको आहे, जेको तव्हांजो क़बाइली निज़ाम आहे उनखे मज़बूत कयो वियो आहे। हाणे नंढनि नंढनि शहरनि में तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो मिडिल क्लास जो माण्हू उन वटि कहिड़ा वसीला हूंदा, कहिड़ा पैसा हूंदा जो हो वेही उन्हनि सां मुक़ाबिलो करे सघे। तंहिंजे करे हीअ इलेक्शन तव्हां कुझु बि चओ, इहा इलेक्शन त आहे ई रिग्ड, छाकाणि त इहे जेके नाम निहाद वॾेरा भोतार जेके वेठा आहिनि सरदार, इहे त खटणा ई खटणा आहिनि ऐं मथां वरी जॾहिं तव्हांजो इस्टेब्लिशमेंट सां बि फर्स्ट क्लास क़िस्म जो अंडरस्टैंडिंग हुजे
त पोइ मूंखे ॿुधायो त तव्हां ऐं मुंहिंजे माण्हूअ जे लाइ कहिड़ो चांस आहे त उहो इलेक्शन में वञे। नतीजो इहो थो निकिरे त आम जेको मिडिल क्लास जो पढ़ियल गढ़ियल माण्हू आहे या त उहो बि हिननि सां शामिल थो थी वञे मजबूरन पंहिंजे सिक्योरिटी लाइ या पंहिंजे नंढनि नंढनि जेको आहे सो मुफ़ादनि लाइ, या उहो वीचारो जेको आहे सो शहर छॾे वॾनि शहरनि में थो रहे, या उहो बिल्कुलु जेको आहे सो क़तअ तालुक़ करे पंहिंजी ज़िंदगी थो गुज़ारे, छो त हुनखे को आसरो कोन्हे। 15-15 साल 20-20 साल इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जेको आहे सो गुज़ारिया आहिनि। 50-50 साल खां इहे ई पार्टियूं वेठियूं आहिनि। न असांजी त घटि में घटि ॼमार में का मूं त का तब्दीली कोन ॾिठी आहे त आम ग़रीब माण्हू में जेकी ज़िंदगीअ में का बहितरी आई हुजे, उन में को अहसास तहफ़ुज़ पैदा थियो हुजे, उनजी ज़िंदगीअ में उनजे ॿारनि जी ज़िंदगीअ में का बहितरी आई हुजे, उनखे का बहितर तालीम मिली हुजे, को बहितर उन्हनि खे का हेल्थ जी फैसिलिटी मिली हुजे, हो त वीचारा मजबूर थी। तव्हां ॾिसो त जिन वटि तमामु सुठा पंहिंजा घर हुया, उहो घर विकिणी कराचीअ में हैदराबाद में अची हो किराए जे घरनि में रही वीचारा पंहिंजी ज़िंदगी था गुज़ारनि। सो हिननि मां त मूंखे त का उमेद कोन्हे। तव्हांजे सवाल जो जवाबु जेको आहे उहो इहो ई आहे त इहो जेको सिस्टम अञा वधीक मज़बूत थींदो, छाकाणि त ॾिसो जेको असां सां अलमियो आहे उहो इहो आहे त इस्टेब्लिशमेंट खे कंहिं न कंहिं घोड़े जी हर वक़्तु ज़रूरत पवे थी। शोएब साहब, वे फॉरवर्ड छा आहे मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास, आम माण्हू लाइ हिन सिस्टम में वे फॉरवर्ड छा आहे, छा करणु घुरिजे उनखे? जॾहिं चूंडूं असां सम्झो था पिया त उन चूंडुनि जो जेको स्ट्रक्चर आहे उहो उन्हनि लाइ मैच नथो करे उन्हनि सां। ॾिसो, टी दुनिया जे मुल्कनि में तव्हांखे ठहियल ठुकियल बिरयानी तव्हांजे प्लेटनि में रखी तव्हांखे कॾहिं न मिलंदी आहे। तव्हांखे कुर्बानी ॾियणी पवंदियूं आहिनि, तव्हांखे पंहिंजे ज़मीर खे बचाइणो पवंदो आहे, पंहिंजे शऊर खे जाॻाइणो पवंदो आहे। टके टके ते जेको विकामजूं था उनखां पाण खे बचाइणो हूंदो आहे। बलोचिस्तान जा माण्हू, उन्हनि जूं औरतूं, उन्हनि जूं नियाणियूं रोड ते आहिनि। तव्हां साॻी सूरताल केपी जी ॾिसो, पंजाब जे अंदरि बि जेको आहे इहा ई सूरताल लॻी पई आहे। हिकिड़ी ज़बरदस्त छिकताण आहे, सियासी कश्मकश आहे। नवाज़ शरीफ़ जी पार्टीअ ते बि तमामु घणो प्रेशर आहे त डिलीवर करे, PTI ते बि प्रेशर हुयो त डिलीवर कयो। असांजो हिकिड़ो वाहिद सूबो आहे जिते असांजी इन्हनि पॉलिटिकल लीडरशिप ते का कंहिं क़िस्म जी लीवरेज कोन रही आहे, छाकाणि त असांजो मिडिल क्लास या त कंप्रोमाइज़ थी वियो आहे या वीचारो मायूस थी वियो आहे। हुननि खे हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां सिंध जे अंदरि जेकॾहिं पार्लियामेंट में असां हिननि जी मुज़ाहिमत नथा करे सघूं, नथा इलेक्शनूं विड़ी नथा वञी सघूं त एक्स्ट्रा पार्लियामेंटरी अपोजिशन पैदा कयूं, पंहिंजो ज़मीर जेको आहे उनखे बचायूं, पंहिंजे शऊर खे ज़िंदा रखूं, ग़लति खे ग़लति चऊं, टके टके ते पाण खे विकण लाइ हर वक़्तु तयारु न थियूं। इन्हनि मिनिस्टरनि जूं ऐं इन्हनि ठगनि जूं जेको आहे इन्हनि जेको आहे सो भोतारनि जूं खुशामदूं छॾियूं। पंहिंजो शऊर जो जेको असांजो तबक़ाती जेको तारीख़ी असां ते जेका ज़िमेदारी आहे उहा निभायूं। बिल्कुलु सही, वॾी महिरबानी शोएब भुट्टो साहिबु। ॾाढो तफ़सीली तौर ते पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो ऐं अव्हां हिन सिस्टम ते बि पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो त हिन सिस्टम में जेकॾहिं ग़रीब ऐं आम माण्हू जे लाइ मैच नथो करे त पोइ उनखे सिर्फ़ु पार्लियामेंट ते न भारणु घुरिजे। ऐं ॿिया बि खोड़ सारा फोरम आहिनि, पार्लियामेंट खां ॿाहिरि बि अपोज़िशन करे सघिजे थी पई, उनखां ॿाहिरि बि सियासत करे थी सघिजे। उहा मुतहरिक सियासत थिए त पार्लियामेंट जे अंदरि बि उनजो असरु यकीनन थींदो। प्रोग्राम में अॻिते वधूं था पिया ऐं सिंध में भाण ब्लैक ते मिलण वारो सिलसिलो जारी आहे। सिंध जो आबादगार, सिंध जो हारी मुसलसल भाण जेको आहे ब्लैक ते ख़रीद करे थो पियो, ॿीणी क़ीमत ते ख़रीद करे थो पियो। उन हवाले सां अॼु सिंध काबीना में फ़ैसिलो कयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेको इम्पोर्टेड कयो आहे भाण, उन में 52,800 मैट्रिक टन जेको आहे उहो सिंध हुकूमत ख़रीद कंदो। त छा सिंध हुकूमत खे इन खां पहिरियां इहो सुवालु कोन आयो या इन खां पहिरियां जेके ख़बरूं रिपोर्ट पई थियूं आहिनि, हर रोज़ असांखे एहतिजाज थींदो नज़र पियो अचे त सिंध में थर्ड पार्टी जे थ्रू ब्लैक ते भाण विकामजे थिए पियो ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं DC जी निगरानी में इहो सभु कुझु थिए पियो। त आख़िर छो इहो सिंध जो हारी, सिंध जो आबादगार अॼु बि ब्लैक ते भाण खणण ते मजबूर आहे? प्रोग्राम में हिन से में असां हिन ते ई ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे जॉइन कयो आहे ज़ाहिद बुर्गी साहिबु, कंहिं तारीफ़ जा मुहताज न आहिनि, आबादगार अॻवान आहिनि। ज़ाहिद साहिबु प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। ज़ाहिद साहिबु प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। सर मुंहिंजो आवाज़ तव्हां थी अचे पियो?
हेलो जी ज़ाहिर साहब अवां मूंखे ॿुधो पिया सर? साईं मूंखे आवाज़ अचे पई तव्हांजी, तव्हां मुंहिंजी आवाज़ मूंखे ॿुधो पिया तव्हां? जी 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 ज़ाहिर साहब हाणे इहो ॿुधाइजो त भाण जी एक्चुअल क़ीमत केतिरी आहे ऐं हींअर मिले केतिरो पियो? सियाणा तव्हांखे नंढी थोरी ब्रीफ करे न भाण जूं जी सुई गैस जूं बि कुझु मुख़्तलिफ़ क़ीमतूं आहिनि। भाण जूं बि 4 क़ीमतूं आहिनि पाकिस्तान में। अच्छा 3410, जी उन खां पोइ 3610, 3750, 3850। जी पर नॉर्मल जेको सिंध में भाण अचे थो उन जी क़ीमत आहे 3680 रुपया। जी उहो 3680 रुपया वारो भाण हींअर पाण खे मिले पियो 6500 रुपया ब्लैक में। जी हेसि ताईं जेको आहे सो ब्लैक में पूरे पाकिस्तान में जेको यूरिया जी ब्लैक थी आहे जी उन में जेको मिडिल में जेको ब्रोकर आहे या जेको होल्डर आहे जी या ब्लैक मार्केटिंग वारो आहे उहो हेसि ताईं तक़रीबन 200 अरब रुपया कमाए चुको आहे। ग़रीब हारी जे खीसे मां 200 अरब रुपया निकिरी चुका आहिनि। हींअर जेका सूरत हाल आहे उहा सूरत हाल इहा आहे त जेको आहे सो हींअर सिंध में जेको भाण अचे पियो जी उहो तक़रीबन जेको आहे सो ब्लैक में मिले पियो। ब्लैक जे सिवा भाण मिले ई कोन थो। हाणे टोटल आउं तव्हांखे कंज़प्शन ॿुधायां, पाकिस्तान में भाण जी 6.7 मिलियन टन जी जी पैदावार आहे जी ऐं पाकिस्तान में जेका खपत आहे उहा आहे 6.8 मिलियन टन जी। माना सिर्फ़ु 1 मिलियन टन 0.1 जी 0.1 टन न जी सही जी 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 सही पिया चओ 0 जी खोट आहे। जी ठीकु आहे। हाणे हींअर जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो एलचियूं खोले छॾियूं आहिनि। 2,20,000 मैट्रिक टन भाण ॿाहिरां अचे पियो यूरिया, जंहिंमां 50,000 मैट्रिक टन 25 तारीख़ ते पहुतो आहे, 40,000 मैट्रिक टन 29 तारीख़ ते 29 ते अचे पियो। पर अञा ताईं भाण जी क़ीमतुनि में को बि माना घटिताई कोन थी आहे। हिन टाइम ते जेका सूरत हाल हले पई दादा जी सर कणिक हींअर कणिक अहिड़े मरहले में अची वई आहे जेके पाण सिंधी में चऊं था ढिढे जे मरहले में अची वई आहे। इन मरहले में कणिक खे जेकॾहिं यूरिया भाण न मिलियो, छो जो यूरिया भाण उनखे वधीक टिलर हुनजा ठाहे थी त पोइ कणिक जी पैदावार मुतासिर थींदी। छो जो पोज़ीशन इहा आहे जो हिन वक़्तु हिन साल पंहिंजी 11,68,000 हेक्टर ते कणिक जी पोखी थी आहे जी ऐं कणिक जो जेको एवरेज पोएं साल आयो आहे उहो आयो आहे तक़रीबन 26 मण जो पर एकड़ जो। पर मूंखे लॻे थो हिन साल जेको आहे सो 2022 में अची वेंदो हलियो ऐं असांजी प्रोडक्शन हिन साल घटिजी वेंदी हली। पोएं साल असां कयो आहे तक़रीबन 38 खां 39 लख मैट्रिक टन कणिक असांजी पैदा थी सिंध में। हिन साल आउं सिंध में कणिक खे ॾिसां वेठो त शायदि हिन साल सिंध में कणिक माना अच्छा ज़ाहिर साहब इन ते अचूं था पिया, पर पहिरें भाण वारो हिकु मामिलो आहे, भाण वारो हिकु सुवालु आहे, उन ते बीहूं त अव्हां आबादगार तंज़ीम सां तालुक़ु रखो था पिया ऐं ॾाढा मुतहरिक आहियो। अव्हां न सिर्फ़ु भाण जे हवाले सां बल्कि कमनि जा मामला थियनि या ॿियनि मामला थियनि त अव्हां हिकिड़ो पुल जो किरदारु अदा बि कंदा आहियो हारियुनि आबादगार ऐं हुकूमत जे विच में। त हीउ हिकु भाण ब्लैक ते मिले थो पियो ऐं बक़ौल अव्हां जे त 200 अरब जेको आहे उहो हींअर ई आबादगार जे खीसे मां निकिरी चुका आहिनि। सिंध हुकूमत सां अव्हां को राब्तो कयो आहे या सिंध हुकूमत अव्हां सां को राब्तो कयो आहे त हीउ भाण ब्लैक ते छो पियो विकिरो थिए? हुकूमती रिट किथे आहे? साईं हुकूमती रिट जेका आहे न जी उहा त असां ॾिसी वरिती, तव्हां बि ॾिठी हूंदी। हुकूमत रिट हुई 8,500 रुपया जी कपास जो रेट मुक़ररु थियो। बिल्कुलु सही। आबादगार खे 6,000 मिलिया। रिट उते बि असां कोन ॾिठी। जॾहिं असांजो टाइम अचे थो रिट काई कोन्हे। असां जॾहिं का शइ विकिणणु वञूं था उते गवर्नमेंट जी रिट फेल आहे, वठणु वञूं था उते बि गवर्नमेंट जी रिट फेल आहे। मां हैदराबाद में शहबाज बिल्डिंग जी मीटिंग में सेक्रेटरी एग्रीकल्चर ऐं CM जी मक़बूल बाकर जस्टिस मक़बूल बाकर के रड़ियूं करे ॿुधायो। मूंखे चई ज़ाहिर साहब आप फिक्र मत करें, आपकी तंजीम जो है ऐवान ज़राअत सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर, आप लोग परेशान है, बाकी तो कोई परेशान नहीं। अरे मुझे भाई बाकी हो या नहीं हो ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है कि ठीक है आपका ये मसला जो है हम हल कर रहे हैं। मैं आज जो है हर कमिश्नर को, हर डिप्टी कमिश्नर को लेटर इशू कर रहा हूँ, वो छापे मारेंगे, आपको इंशाल्लाह खाद मिलेगा।
जी उन खां पोइ साईं हाणे जेको आहे सो तक़रीबन 4 ॾींहं पहिरीं CM साहब वरी मीरपुर ख़ासि पे आयो। जी उन सां गॾु इंफॉर्मेशन मिनिस्टर हो, सेक्रेटरी एग्रीकल्चर हो, सभु आहे। मूं चयो मुंहिंजो साईं तव्हां जेको पहिरीं चयो हो त भाण मिलंदो हैदराबाद में, असांखे कोन मिलियो। हाणे तव्हां वटि वरी मीरपुर ख़ासि में साॻीअ सां फरियाद खणी आया आहियूं। ये नहीं आप इम्पोर्टेड खाद आ रहा है। भाई वो इम्पोर्टेड खाद आ रहा है, वो कब आएगा? जब हमारा जो है फसल का टाइम निकल जाएगा। अभी एनुअल क्लोजर आ रहा है, हमें अभी खाद की जरूरत है। अब जरूरत के टाइम पे नहीं मिलेगा फिर किस काम का? पर सही ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे इहा ॿुधायां जी प्लीज़। ही माफिया जेका आहे, ब्लैक माफिया, उहा तमामु मज़बूत आहे। उन्हनि जा जेके चंबा आहिनि उहो ब्यूरोक्रेसी में खुपियल आहिनि। ब्यूरोक्रेसी भाङे भाई वारा सभु शइ में। जॾहिं भाङे भाई वारा आहे 200 अरब रुपया जेके आबादगार जे खीसे में निकिता आहिनि, इहे ख़ाली ब्लैक मेलर जेको ब्लैक मार्केटिंग करे उन जे खीसे में अकेला कोन विया आहिनि न। ज़ाहिर साहब हाणे इहो ॿुधाइजो त हीअ हिकु तमामु तर वहिंवार थिए थो पियो, ऐं इहो पहिरियों दफ़ो कोन थो थिए। गुज़िरियल केतिरनि सालनि खां असां ॾिसूं था पिया त जॾहिं कणक ऐं पंहिंजो फ़सुलु तयारु हूंदो आहे फुटियुनि जो, जॾहिं उन वटि ज़रूरत हूंदी आहे भाण जी, उन वक़्तु उहो भाण ब्लैक ते हलियो वेंदो आहे ऐं पोइ हारी ऐं आबादगार ॻरी क़ीमतुनि में, ॿीणी टीणी क़ीमतुनि में वठण ते मजबूर हूंदा आहिनि। का स्ट्रेटजी आहे भला आबादगारनि वटि, हारियुनि वटि, त हिन खे मुंहुं कीअं ॾिजे, फेस कीअं कजे? को हीअ सदाई हुन जे खीसनि मां ईअं पैसा, इहे माफ़ियाज़ अगरि कढी वेंदियूं त छा उहो ईअं ई पैसा ॾींदा वेंदा ऐं पंहिंजे पघर जी कमाई खे ईअं ई ज़ाया कंदा? सही मसइलो छा आहे जो अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां जी ज़राअत प्रायोरिटी कोन्हे हुकूमत जी। हुकूमत जी प्रायोरिटी में ज़राअत नाले जी का शइ कोन्हे। ज़राअत हुननि जो सब्जेक्ट ई कोन्हे। तव्हां जेकॾहिं ज़राअत ते ॻाल्हायो था त उहो छा आहे जो तव्हां वेहो था, रड़ियूं कयो था, हू तव्हां सां ॾटा ॾियनि था, अमल कुझु कोन थो थिए। ज़राअत हिननि जे लाइ सेकेंडरी सब्जेक्ट आहे ऐं हिननि लाइ ज़राअत जी का बि अहमियत कोन्हे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त यादि रखो, हिन मुल्क खे हमेशह जॾहिं बि बचायो आहे, आईंदा बचाईंदी एग्रीकल्चर बचाईंदी। अॼु तव्हांजी पोज़ीशन छा थी वई आहे? तक़रीबन 12 बिलियन एग्रीकल्चर प्रोड्यूस तव्हां 12 इंपोर्ट कयो पिया। 12 बिलियन ते इंपोर्ट कयो पिया न। ठीकु। तव्हां कॾहिं ज़िंदगी में कणिक इंपोर्ट कोन कई, हाणे कम कणिक इंपोर्ट कयो पिया। तव्हां कॉटन इंपोर्ट कयो पिया। हाणे तव्हां हर शइ 12 एडिबल ऑयल हर शइ 12 इंपोर्ट कयो पिया। छा आहे? तव्हांजी पंहिंजी प्रायोरिटी ख़तम थी। हिकिड़ो टाइम हूंदो त GDP में एग्रीकल्चर जो शेयर हूंदो 55%, जेको हाणे श्रिंक थी 12-13% ते पहुतो आहे। रीज़न गवर्नमेंट जी प्रायोरिटी में एग्रीकल्चर किथे ई कोन्हे। एग्रीकल्चर किथे कोन्हे माना 70% पाकिस्तान जी जेका रूरल आबादी आहे उहा हिन जी प्रायोरिटी में किथे ई कोन्हे। आउं त इहो चवंदुसि त ही एग्रीकल्चर खे हथ वठी तबाह पिया कनि। तव्हां पोइ छो था चओ त सिंध में जेको आहे सो 70% माण्हू बिलो पॉवर्टी लेवल आहिनि? थींदा आहिनि पॉवर्टी लेवल? केरु आहिनि सिंध में 70% माण्हू? आबादगार आहिनि, हारी आहिनि, ॿियो केरु आहिनि जेके बिलो पॉवर्टी लेवल थियनि पिया? बिल्कुलु सही पिया चओ। आबादगार ऐं हारी खे जेको फल मिलणु घुरिजे हुनजी महिनत जो, उहो हुनखे नथो मिले। माफ़िया एॾियूं स्ट्रॉन्ग आहिनि बको लवांजे। वॾी महिरबानी ज़ाहिद भुरड़ी साहिबु। ऐं ॾाढो तफ़सीली तौर ते हिकु भाण ब्लैक ते मिले थो पियो ऐं हुन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि, हुकूमती रिट किथे आहे, आबादगार ऐं हारी जे हिन वक़्त ताईं बकौल ज़ाहिद भुरड़ी साहिब जे त हुन जे खीसे मां 200 अरब रुपया भाण जी ब्लैक मेलिंग ते निकिरी विया आहिनि। हुकूमत वरी फ़ैसिलो त कयो आहे त उहे वफ़ाक़ी हुकूमत खां 52,800 मैट्रिक टन भाण ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो। हाणे ॾिसणो इहो आहे त उनजो रिलीफ आबादगार ऐं हारी खे मिले थो पियो या कुझु ॿियो पियो थिए। वक़्तु ई साबित कंदो। हिते प्रोग्राम वक़्त में पुॼाणी थो पिए थो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।